अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं। सखर मां त ॾेरकी वासी हिम्मत अली शाह जो सखर पुलिस जी ज़्यादती ख़िलाफ़ घर भातियुनि समेत सखर प्रेस क्लब आॾो एहतजाज। सखर पुलिस कूड़ो कारे जो जरगो कराइण लाइ दोदलो थाणे ते 4 ॾींहं बेगुनाह लॉकअप कयो। ॿिनि ॼाणुनि संग चटी ॾियण ते पुलिस जो ज़ोर ज़मानत ते आज़ाद करण बाद मुतासिर पंहिंजे घर वारी ॿिनि ॼाणनि ऐं पीउ सन माज़ूर अमर समेत प्रेस क्लब सखर आॾो एहतजाज मुज़ाहिरो कंदे चयो त मुंहिंजो सोहरो इरफान शाह ऐं ससु जंहिं मूंखां 5,30,000 उधारा वरिता हुआ, जेके मुंहिंजे वापसि घुरण था, मूं मथां कूड़ो कारण जो इल्ज़ाम ॾेई पैसा फाॿाइण चाहिनि था ऐं 2 ॼाणियूं ॾंड तौरु संग चटी में ॾियण लाइ ज़ोर भरनि था। सखर थाणे जी दोदलो पुलिस हथां मूंखे 4 ॾींहं खंबे कुझे हंध ते रखी तशदुद कंदा रहिया, जंहिं बाद कारे जे जरगी जी ज़मानत वठण बाद आज़ाद कयो आहे। हिन चयो त सखर पुलिस मूंखे बेगुनाह गिरफ़्तार करे संदसि सख़्त तशदुद कयो वियो आहे। NIG सिंध DIG सखर SSP घोटकी खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।